दुआ मां विड़ी विड़ी थकजी पियो आहियां पर मुर्दो कोन्हे को हीननि ते कमज़ोरनि ते ज़ुल्म कंदो आहे विढ़ंदो आहे। साईं तव्हां उठ खे सम्झायो त इन्हनि हीननि ते ज़ुल्म न करे कमज़ोरनि सां विड़े न चक न मारे न। नबी साईं उठ खे सॾु कयो उठ डुकंदो अची गिची अची नबी साईं जे क़दमनि ते रखे पाण फरमा त उठ तुंहिंजो मालिक दां थो ॾे त ॿियनि उठनि सां विढ़ंदो मां उहे तोखां हीना न कमज़ोर रखनि छो तो तूं हीननि ते ज़ुल्म करे नाजादी करे अॼु खां बाद न विढ़ंदो कर। वो टुकंद के हा हा करे तो साईं मां न विढ़ंदुमि पाण फरमान था जत ॻाल्हि ॿुध उठ मां मोहम्मद सां वाइदो कयो आहे अॼु खां बाद कंहिं बि उठ सां को न विढ़ंदो। हीननि ते ज़ुल्म करणु इहा बि ॾुखी ॻाल्हि अथव। अला जी ढर हूंदी अथव वरी पकड़ थींदी आहे न पोइ कोई छॾाए न सघंदो अथव। खोड़ दुनिया वारनि खे पकड़ा थियूं ज़ालमनि खे डर आहे उहा डर में अलाह पंहिंजी हिकमत थो ॼाणे। साहबी कतादा तो बयान करे थोरो अॻे हलियासीं ॾिसोसीं त ॿार बीठा खेॾनि था उन मां हिकिड़े ॿार जी नबी साईं ते नज़र पई डुकंदो आयो अची नबी साईं खे भाकुर पाए रोअण शुरू कयईं। पाण साईं जिन शफ़क़त जो रहमत जो हथ मथे ते रखी फरमातन रा कहिड़ी ॻाल्हि आहे कहिड़ो ॾुख थी रोए थो चई साईं मां यतीम आहियां अबो बि नाहे अम्मा बि कोन्हे का मां यतीम आहियां चवां थो हर को मूंसां विढ़ंदो बीठो आहे मां ते हर कंहिंजी सदा साईं मां चवां थो मुंहिंजो को यार हुजे मां यतीम जो को जेको आहे त यतीम जो यार हुजे मुंहिंजो को वारिस थी वञे पाक करीम फरमाता घबराना अॼु खां बाद तुंहिंजो अबो मां मोहम्मद रसूलुल्लाह आहियां। वो ॿार वरी पोइना मोटियो त खिलंदो वञे पियो ॿिया ॿार पुछनि पिया वञे पियो रोईंदो हाणे छो थो खिले चए छो न खिलां मुंहिंजो अबो मोहम्मद रसूलुल्लाह आहे। हज़रत कतादा चए थो अञा थोरो अॻे हलियासीं झंग अची वियो झंग में जो पहुतासीं ॾिठोसीं त बकरा गाजूं कंदो अचे थो गजगोड़ कंदो थो अचे। मां अर्ज़ु कयो साईं इहो बगड़ो इंसाननि सां विढ़ंदो आहे तव्हां रस्ते को हिन पासे थी वञो ओट थी वञो मां हेॾे ओट थी वञा इहो गाजूं कंदो अचे थो इहो सिधो रस्ते खां निकितो हलियो वञे विढ़ी न पए असां सां फरमान था कतादा इहो बगड़ विढ़ण कोन अचे थो इहो मां मोहम्मद जो दीदार करणु अचे थो। तॾहिं ख़बर पई आयो नबी साईं जे पाक चेहरे ॾे नज़र कंदो कंदो वरी हथ मुंहुं हेठि करे पुछ लुटकाईंदो वरी वापसि हलियो वियो चओ त मुंहिंजे सुहिणे साईं खे झंग जा जानवर बि सुञाणनि था। तॾहिं क़ुरान चए थो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ए महिरबानी थी साईं जे करे न त बा तूं अलाह खां ॾाढो न आहे सभ खां ॾाढो केरु आहे बा ज़ोर सां ॻाल्हा ॾिठो न मींहं अॻे बि केतिरा मींहं वठा वॾा ॿुधाइनि था पर असांजे बि कुझु सांभर में आहे त 76 में 1976 में 24 ॾींहं मींहुं वठो पर ईअं लॻातार रहो ईअं ढर ढर सां अचे पियो 95 में 14 ॾींहं हे मींहुं 2 महीननि खां वधीक हलियो इहो रब साईं तव्हांखे ॾेखारे थो मुंहिंजी ताक़त सभ खां वॾी अथव। बंगलनि वारा बि परेशान अलाए किरी न पवंदो बंगलो ओ आरसीसी छतनि वारा परेशान थी विया अल्लाह खां कोई ॾाढो कोन्हे वको। तॾहिं अल्लाह साईं क़ुरान पाक में सभु इंसाननि सां ॻाल्हायो आहे उते बयान कंदे फरमाई या अय्युहन नासु अंतुमुल फुक़राउ इलल्लाह वल्लाहु हुवल गनियुल हमीद। ऐं इंसान तव्हां सभई मां रब जा मोहताज आहियो अलाह कंहिंजो बि मोहताज नाहे। अवा तव्हां सां कमज़ोर हूं हीणा हूं खोले करे इंसान ज़ईफ़ा क़ुरान जा लफ़्ज़ अल्लाह इंसान खे पैदा कयो आहे त हीणो करे पैदा कयो आहे कमज़ोर करे पैदा कयो अथई। अल्लाह फरमातो मां रब बेपरवाह आहियां
मुझी अड़ी बेपरवाही अथव जो तव्हांजो अकुल भी कम न कंदो, तव्हांजो दिमाग़ भी कम न कंदो। मुझी अड़ी बेपरवाही अथव जो ईशा युज़हिबकुम वयाति बिखल्क़िन जदीद। मां रब चाहियां तव्हां ते कावड़जी पवां, रात जो रात में ता सभी के ख़त्म कयां। वयात बिखल्क़िन जदीद, सुबह थे वरी भी मखलूक आणिया। वमा ज़ालिका अलल्लाहि बिअज़ीज़, मां रब खे इहा ॻाल्हि ॾुखी कोन्हे का। रात जो हिकिड़ा इंसान वञनि ख़त्म थी, सुबह जो ॿियनि खे आणिया, मुझे आॾो का देरी कोन्हे का। रात हिकिड़ी में ख़त्म करे सघे थो, पोइ तव्हां असांखे कहिड़ी ताक़त आवा। अचूं अल्लाह जे दरवाज़े ते, सॼूं पंहिंजे मालिक अल्लाह खे कहिड़नि गुनाहनि ते पिशेमान थियूं, तौबा कयूं। दरवाज़ा खुलियल अथव, बंदि कोन्हनि तौबा जा। अचो अल्लाह जे दरवाज़े ते। मां हिकु हदीस पढ़ी, कुझु हुन में बि नसीहत जूं ॻाल्हियूं आहिनि। वाज़ ऐं नसीहत जो मतिलबु आहे ॿुधी अमल कयूं। मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते अॼु अल्लाह जे बांडे मग़फ़ूर ऐं मरहूम हाजी मोहम्मद याक़ूब अल्लाह जी क़ब्र ते किरोड़ा रहमत फरमाए। ज़ोर सां त आमीन चओ। उनजी ख़ैरात फ़ी सबिलिल्लाह ईसा सवाब जे लाइ वरी क़ुरान पाक जो वाज़ बि अल्लाह जी क़ब्र ते रहमत जा फ़ैसिला फरमाए। पर जेके बि मुस्लमान दुआ घुरदो तव्हांजी खुटंदी कोन, अल्लाह उन्हनि जे बि क़ब्रनि ते रहमत फरमाए, उन जे क़ब्रनि खे कुशादो करे जन्नत जे बाग़ों बाग़ फरमाए ऐं हिसाब जी आसानी फरमाए। इहे लफ़्ज़ चवंदा कयो वहासिबहुम हिसाबन यसीरा, रब सां हिसाब जी आसानी कर। दुआ घुरदे दुआ अल्लाह क़बूल कंदो आहे, कॾहिं बि दुआ वापसि न कंदो आहे। त मां कुझु नसीहत जूं ॻाल्हियूं अर्ज़ु कंदे मोहतरम साईं मौलाना हाफ़िज़ ग़ुलाम मुस्तफ़ा साहिबु वेठो आहे, मां इहा हदीस जो कुझु तशरीह करे पंहिंजे वाज़ खे बंदि कंदुमि। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सयाती अलन्नास ज़मानुन, मुंहिंजे उम्मत अहिड़ो ज़मानो ईंदो जो युहिब्बूनल ख़म्स व यनसौनल ख़म्स, पंजनि शयुनि सां मोहबत ऐं प्यारु कंदा ऐं पंज शयूं विसारे छॾींदा। घणी बाबा, पंजनि शयुनि सां मोहबत ऐं प्यारु कंदा ऐं पंज शयूं विसारे छॾींदा। इन हदीस में नबी साईं उहे सभु शयूं ॿुधायूं। पहिरें नंबर ते फरमायो युहिब्बूनल हयात व यनसौनल मौत, हयातीअ सां ज़िंदगीअ सां मोहबत ऐं प्यारु कंदा पर मौत खे विसारे छॾींदा। अॼु मौत यादि ई न आहे। हर को चवंदो वरितो आहे ॿिया मरनि था, असां थोरा ई मरंदासीं। अबा सभिनी खे मरणो अथव। छो त रब साईं क़ुरान पाक में फ़ैसिलो कयो, दुनिया फ़ैसिला करे घटि वधि थी सघंदा आहिनि पर अल्लाह जो फ़ैसिलो घटि वधि न थींदो आहे। काथे बयान कंदे फरमाई कुल्लु मन अलैहा फ़ानियु वयबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। जेको दुनिया में आयो आहे सभिनी खे फना थियणो आहे। हे माग कंहिंजो बि कोन्हे को। ज़मीननि जा मालिक हलिया विया, हथे ख़ाली हलिया विया, बंगला छॾियूं हलिया विया। हयाती सां मोहबत ऐं प्यारु कंदा, मौत विसारे छॾींदा। ॿिए नंबर ते युहिब्बून दुनिया व यनसौनल आख़िरा, दुनिया सां त मोहबत ऐं प्यारु कंदा पर आख़िरत विसारे छॾींदा। आख़िरत यादि ई न आहे। क़ुरान पाक जा 10 सिपारा पोयां तव्हां पढ़ो, माना कयो न, सॼी क़यामत लिखी पई आहे। पर कोई इहा माना ई न सम्झे। दुनिया जी होशियारी आहे, दीन में होशियारी न आहे। हक़ीक़त आहे न बा, दुनिया में को कंहिंखो पैसो नथो खसे सघे ऐं दीन लाइ चई मां त न ॼाण आहियां। अब ॼाण रखो न दीन जी, जेका अॻिते कमु अचई। आख़िरत यादि ई न आहे। टे नंबर ते फरमाता युहिब्बूनल माल व यनसौनल हिसाब,
माल सां त मोहबत प्यार कंदा पर हिसाब खे विसारे छॾींदा त अलाह वटि हिसाब ॾियणो आहे ज़रे ज़रे जो हिसाब ॾियणो अथव मतां कोई ईअं चवे ठहियो मां खाई वियुमि केरु पुछा कंदो हज़म थी वई रब वटि हर शइ ॾियणी पवंदव हिते हाज़मो थींदो उते न थींदो हिसाब विसारे छॾींदा चौथे नंबर ते फरमायो युहिब्बूनल क़ुसूर व यनसौनल क़ुबूर बंगलनि ऐं मलातनि सां त मोहबत प्यार कंदा पर क़बरनि खे विसारे छॾींदा आहे न बा क़ब्रिस्तान खां लंघियो वेंदो दुड़की बि नथी अचे सुमराणी शरीफ़ में पढ़दासीं क़ब्रिस्तान ॾे वियासीं हिकिड़ी पटी लिखियल मिली जंहिं ते फारसी में लिखियल हो त आया गाफ़िल बगोरिस्ता गुज़र कुन आया गाफ़िल बगोरिस्ता गुज़र कुन मकामे मंज़िल खुदरा नज़र कुन ओ बेख़बर इंसान क़ब्रिस्तान खां लंघियो थो वञे हेॾे बि नज़र कर त हिकु ॾींहुं मूंखे बि हिते ज़रूरु अचिणो आहे एॾे ख़्याल ई न आहे अॼु ज़री मिटी जी नथा सही सघूं सुभाणे मण मिटी जा पवंदव अज़ीज़ ई विझी ईंदा ॿिया बि न अञा ज़ोर ॾींदा मज़बूत कंदा निकिरी न सघे वरी कंहिं अल्लाह वारे सती माड़ में रहण वारे खे हकल करे लफ़्ज़ चाता अला या साकिनल क़स्रिल मुअल्ला अला या साकिनल बैतिल मुअल्ला सतदफनु अन क़रीबिन फितराबी ओ सती माड़ में रहण वारा वो वक्त याद कर मरी वेंदे इन माड़ी में दफन न कंदई वरी भी तोखे मिट्टी में ही दफन कंदा पर माण्हू सोचे कोन घणा त ॿोड़ा ॿुधनि कोन हदीस जा लफ़्ज़ के अल्लाह वारे बैत में ठाहियो आहे लहू मलकुन युनादी कुल्ल यौमिन लहू मलकुन युनादी कुल्ल यौमिन लिदूलिल मौत वबनूलिल खराबी हिकु अल्लाह जो मलाका जेको सॼो ॾींहं जो बीठो सॾ कंदो आहे ईअं चवंदो आहे त लिदूलिल मौत तूं त मौत खे वेझो वेठो आहे वबनूलिल खराबी अॻिते वैरानी थी उन जे लाइ को बंदोबस्तु कयूं आ पर ॿोड़ो ॿुधे ई न मंगलनि मालातनि सां त मोहबत प्यार कंदा पर क़बरां विसारे छॾींदा पंजे नंबर ते साईं जन फरमाता युहिब्बूनल मखलूक मखलूक सां औलाद सां दोस्तनि सां त मोहबत प्यार कंदा वयनसौनल ख़ालिक अल्लाह ख़ालिक खे विसारे छॾींदा अल्लाह यादि ई न आहे अवा अल्लाह खे यादि न कंदे अल्लाह तोखे बि यादि न कंदो तूं यादि कंदे तोखे बि यादि कंदो अल्लाह खे यादि कयो यादि करण जो इहो ई आहे अल्लाह जो ज़िक्र कयो कलमो पढ़ो अल्लाह जो क़ुरान पढ़ो अल्लाह जी निमाज़ पढ़ो इहो अल्लाह जो ज़िक्र अथव इहो कंदव न अल्लाह तव्हांखे बि यादि कंदो सुकून में गुज़ारींदो पर जे तव्हां हिन खां मुंहुं मोड़ींदव रब साईं जो क़ुरान थो चए फमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नका वनहशुरुहु यौमल क़ियामति आमा क़ाल रब्बि लिम हशरतनी आमा वक़द कुन्तु बसीरा कुरान चए तो जे मुझे ज़िक्र खां कुरान खां मुझे कलमे खां मुझे निमाज़ खां मुंहुं मोड़ियो रब साईं तो फरमाए कुरान पाक जा लफ़्ज़ आहिनि रब साईं फरमाए तो मां इन खे दुनिया में हिकिड़ी सज़ा ॾींदुमि उहा इहा सज़ा त उन जे रोज़ी खे मां अल्लाह तंग करे छॾींदुसि रोज़ी तंग खां मुराद इहा न अथव त बुखियो रहंदो खाईंदो बि ढव ते पर उनखे सुकून न ईंदो सुकून हलियो वेंदो ऐं क़यामत जे ॾींहुं वनहशुरुहु यौमल क़ियामति आमा
क़यामत वारे ॾींहुं उथंदो त अंधो ऐं नाबीनो थी करे उथंदो। हेॾे कंधणंदो नज़र न पवंदी, हेॾे कंधणंदो नज़र न पवंदी। चवंदो रब मां त दुनिया में ॾिसंदो हुअमि, अॼु मूंखे अंधो करे छो ठारई। रब ॻाल्हाईंदुसि क़ाल कज़ालिक अततक आयातुना फनसीतहा वकज़ालिकल यौम तुनसा। क़ुरान ॿुधाइण वारा तोखे क़ुरान ॿुधायो, फनसीता तो विसारे छॾियो, अॼु मां रब तोखे विसारे छॾियो आहे। रब विसारियो कुझु न बचियो। ॿेली हयाती में ज़िंदगी में अमल कयो, सुठा कम कयो, नेकी जा कम कयो, इहे ई तव्हां असां सां गॾु हलंदा, बाक़ी का शइ न हलंदव। मां रब खां दुआ घुरदुमि अल्लाह उन बांडे ते रहम ऐं करम फरमाए। हाजी महमूद याकूब ते अल्लाह जी क़बर खे जन्नत जे बाग़न में बाग़ फरमाए, हिसाब जी आसानी फरमाए। पर सभिनी जे लाइ दुआ घुरो, अल्लाह तूं सभिनी जे हाल ते रहम फरमा, पंहिंजी बाज फरमा। अल्लाह सही मूंखां जेके लफ़्ज़ चवराया अल्लाह मुंहिंजा बि क़बूल फरमाए। हाणे हज़रत सईं मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा साहब बयानु कंदो मुख़्तसर अंदाज़ में। अल्लाह सईं सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। मेहरान साउथ पनवाकिल।